सब का भली नसीहत मुझे दिल पर मोहम्मद करीम जा फरमान है। इन्हें जड़ी तबी का तकरीर थी न थी सके जेके मिठे मोहम्मद जा लफ्ज तवा तई पहुंचन। जे नबी जो कलमो तवा पढ़ियो आ जेते ईमान आंदो आ उन्हें नबी जा मिठड़ा लफ्ज तांगे न थावण। उहे लफ्ज भला या शेर भला, महबूब जी हदीस भली या किस्सा ई वाक्या भला। महबूब जी हदीस वणे थी या न थी वणे? मां ॾिठो आ कि असांजी मजबूरी थी वई आ। असांजा सुन्नी ॿार शेर ॿुधंदा झूमी वेंदा, सुभान अल्लाह, वाह 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 वाह, शेर ॿुधण थी। हदीस ॿुधाए त ईअं चुप कयूं वेठा हूंदा ॼणु सम्झनि ई कोन था। हालांकि मुझे सोने हबीब फरमायो त जे माण्हू मुंहिंजी हदीस ॿुधी या ॿुधाई, सरकार फरमाइन था मुझा मौला ओ मुझा रब करीम इन्हें मानू के तरो ताजो रख जाए। जेको मुझी हदीस बयान कंदो आ, जेको मुझी हदीस बुधंदो आ, वरी बियन तई पहुंचाईंदो आ। मुझा रब करीम मां मोहम्मद तो को दुआ तो घुरा त इन्हें बानन के तरो ताजो रख जाए। गाल बुधो था जरे महबूब जी हदीस दिल सां बुधो, वरी बुद्धि याद कयो, वरी बियन तई पहुंचायो, तवां जा चेहरा इए टिड़ी पवंदा जीअं गुलाब जा गुल टिड़दा। तवां जे रिस्क जूं तंगियूं रब खत्म करे छॾींदो, तवां जूं मुश्किलातूं परेशानियूं रब लाहे छॾींदो। इए तरो ताज़ा हूंदो जे सुबुह जे टाइम ते मुखड़ियूं टिड़ंदियूं आहिनि, गुल ताज़ा टिड़ी खुशबू पखेड़ींदा आहिनि, सॼो सर सुगंध सां वासजी वेंदो आहे। महबूब जी हदीस ॿुधण वारा, सम्झण वारा, बयान करण वारा, ॿियनि ताईं पहुचाइण वारा, उन्हनि जे चेहरनि खे रब इएं ख़ुशनुमा ऐं वणंदड़ ऐं उन्हनि जो चेहरो नूरानी बणाए छॾींदो। नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे, मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे, मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे। हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे, हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। बाबू दुआ अगी हदीस बुधो त भलो मुसलमान केरा, हाने हुजूर जी हदीस बुधो त मोमिन केरा। मोमिन जो निशानियूं तव्हां मोमिन बणजंदव न। मुझे सुने हबीब जी ज़बान मुबारक मां पाक लफ्ज निकता, कुर्बान उन्हनि असहाबनि जे मथां जन दिलबर नबी जूं हदीसूं ॿुधियूं, याद कयूं, पोयनि नसुलनि ताईं पहुचायूं। जो अॼु 1500 साल गुज़री विया त महबूब जा उहे पाक लफ़्ज़ अॼु बि असां ताईं जीअं जो तीअं मौजूद। सुभान अल्लाह। असहाबनि जो थोरो असां ते, असहाबनि जो असां ते थोरो। मुझे सोने हबीब जो प्यारो असाबी हजरत सैयदना अबू हुरैरा रिवायत तो करे तो मुझे दिल पर नबी फरमायो। हजरत अब्दुल्ला बिन मसूद तो रिवायत करे हबीबन करीमन फरमायो त लैसल मुमिनु बित्ताने, मोमिन बानो कदे बिताना ॾियण वारो न हूंदो आ। वलल्लाने, मोमिन बानो कंहिंखे लानत करण वारो न हूंदो आ। वलल फाहिशे, मोमिन बानो कॾहिं बि गंदा लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो आ। ऐं मोमिन बानो कॾहिं बि बख़ील न हूंदो आ।
कंहिंखे तानो ॾियण हल हल हेड़ा तेड़ा पिणे हेड़ो माणे हेड़ी तुंहिंजो घराणो हेड़ो इहो तानो आहे इहो तानो आहे मुझे महबूब फरमायो कंहिंखे तानो न ॾींदा कयो छो त ताने ॾियण सां हुन जी दिलि खे ॾुख पहुचंदो जेकॾहिं कंहिंजी दिलि खे ॾुखाए थो ईअं आहे ॼण बैतुल्ला शरीफ़ खे ड्राहे छॾे कंहिंजी दिलि ॾुखाए कंहिंजी दिलि खे आज़ारे कंहिंजी दिलि खे ईज़ा पहुचाए वो ईअं आहे जीअं अल्लाह जे घर काबतुल्ला शरीफ़ खे बि ड्राहे कंहिंखे तानो न ॾियो अगर को ऐब वारो आहे उज़र वारो आहे त बि उनखे अल्लाह बणायो आहे ॻाल्हि सम्झो अल्लाह अकबर कबीरा मुझा दोस्तो के अल्लाह जे बाने के मानू तानो हयो तानो ॾिनई त तू हेड़ो सुञो आई हेड़ो मिस्कीन आई हुन गरीब दाह कई मुझा मौला जे मिस्कीन आया तब मुखे मिस्कीन तो बणायो आ अज हिन मानू मुझी दिल आज़ारी कई आ बस अल्लाह जी ज़ात वटुन जी आह घामी वई चंद ॾींहं गुज़रिया वो जेको ताने हण वारो उन जे माल में नुक़सान पइजण